नाज़रीन ख़बर शेयर कंदा हलो कंधाकोट मां कंधाकोट गुलशेर मोहल्ला जी अवाम वापडा अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हणी रोड ते वेही रहिया। मोहल्ले वारनि जो हेबत रोड खे ब्लॉक करे टायरनि खे बाहि ॾेई वापडा वारनि जी नाजाइज़ी बिजली बंदि करण बिलाव जा ट्रांसफार्मर मां बिजली कटण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि शेर मोहम्मद सोहरियाणी सदाम हुसैन सोहरियाणी ऐं ॿियनि जो चवणु हो त हर हमेशह असां गुलशेर मोहल्ला वारनि सां वापडा वारनि जूं नाजाइज़ी हूंदियूं आहिनि। बार बार बिजली जी ट्रिपिंग ऐं अणएलानिया लोड शेडिंग ग़रीब माण्हू वॾो नुक़सानु रसियो आहे। हिन महांगाई जे दौर में अवाम सां ज़ुल्म आख़िर केरु बंदि कंदो? उन्हनि जो वधीक चवणु हो त अमलदारनि बग़ैर इतलाह जे थंभनि ते चढ़ी परदेदार औरतुनि जी बेहुरमती कई आहे, जंहिंजो हिसाब पिणु उन्हनि खे ॾियणो पवंदो। अवाम जो चवणु हो त वापडा वारा असांजी बिलनि ते डिडक्शन हणी करे असांखे लुटे रहिया आहिनि। हिन क़यामत ख़ेज़ गर्मी में असांजा ॿार पोरियूं औरतूं तोड़े पोढ़ा मर्द बीमार थी रहिया आहिनि। उन्हनि जो वधीक चवणु हो त जेकॾहिं असां मोहल्ले वारनि सां इंसाफ़ न कयो वियो त असां एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं।